इते के अहम खबर का आगाह कयूं पिया। मेहर भरिसां 6 महीना अॻु फौत थी वियल नौजवान जी अदालती हुक्म ते क़बर कुशाई करे जुज़ा वरिता विया आहिनि। मेहर जे पंजाब जा भाणजे रहवास मुस्मात अरबाब खोसो सेकंड सिविल जज जी अदालत में दरख्वास्त ॾींदे मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त संदसि पुट अख़्तियार अली खोसो गाजी खावड़ में पंहिंजे साहुरनि वटि रहंदो हो। ख़दशो आहे त खेसि माइटनि ज़हर ॾेई क़तल कयो आहे। अदालत अहिड़ी दरख्वास्त ते क़बर कुशाई जो हुकुम ॾिनो हो, जंहिं बाद लियाकत यूनिवर्सिटी जी डॉक्टरनि जी टीम मेहर पहुची रजब दायो कब्रिस्तान में फौती नौजवान जे मजिस्ट्रेट जी मौजूदगी में क़बर कुशाई करे जुज़ा वरिता। ब्रेकिंग न्यूज़ आहे मेहर मां असां शेयर करे रहिया आहियूं। 6 महीना अॻु फौती वियल नौजवान जे अदालती हुकुम ते क़बर कुशाई करे जुज़ा वरिता विया आहिनि। मेहर जे पंजाब जा भाणजे रहवासण मुस्मात अरबाब खोसो सेकंड सिविल जज जी अदालत में दरख्वास्त ॾींदे मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त संदसि पुट अख़्तियार अली खोसो गाजी खावड़ में पंहिंजे साहुरनि वटि रहंदो हो। ख़दशो आहे त खेसि माइटनि ज़हर ॾेई क़तल कयो आहे। मेहर भरिसां 6 महीना अॻु फौत थी वियल नौजवान जी अदालती हुक्म ते क़बर कुशाई कई वई आहे। जुज़ा वरिता विया। मेहर जे पंजाब जा भाणजे रहवासण मुस्मात अरबाब खोसो सेकंड सिविल जज जी अदालत में दरख्वास्त ॾींदे मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त संदसि पुट अख़्तियार अली खोसो गाजी खावड़ में पंहिंजे साहुरनि वटि रहंदो हो। ख़दशो आहे त खेसि माइटनि ज़हर ॾेई क़तल कयो आहे। अदालत अहिड़ी दरख्वास्त ते क़बर कुशाई जो हुकुम ॾिनो हो, जंहिं बाद लियाकत यूनिवर्सिटी जे डॉक्टरनि जी टीम मेहर पहुची रजब दायो कब्रिस्तान में फौती नौजवान जी मजिस्ट्रेट जी मौजूदगीअ में क़बर कुशाई करे जुज़ा वरिता विया आहिनि।